तानिया तू ॻाल्हाए न, आराम कर तो। आराम केॾो न बेमानी लफ़्ज़ थी वियो आहे मुंहिंजे लाइ। मां अंदर अची सघां थी? प्लीज। ठीक थी वियो है, सब ठीक थी वियो है, सब ठीक थी वियो है। जॾहिं आसमान टुकर टुकर थी किरण लॻंदो आहे ऐं जबल कपाह वांगुर ॾामण लॻंदा आहिनि, तॾहिं ईअं थींदो आहे तानिया जीअं तो कयो आहे। तुंहिंजी साहेड़ीअ सां ॻाल्हायो आहे तानिया, हू शाह साईं जे हिन बैत जी तशरीह आहे। गोलियां गोलियां मल्हा शाल में मिला होता। तानिया हू हुन शख्स सां कॾहिं बि शादी न करे हा जंहिंखे हुन पंहिंजी दुआउनि में चाहियो हुयो। मां अॼु हॉस्पिटल में वञी रही आहियां। शायद पाण ज़िंदगीअ में वरी कॾहिं बि न मिली सघूं तानिया। हू शख्स जिंदगी के ऋण में
फ्रिज जे अंदर गोले हेठा बीठो है तानिया। उन शख्स के अकेलो न छड़ जाए तानिया। खबर है तो अबदी मोहब्बतन में वसल जी का मायना न थींदी है। पर तुझी अमानत मुखे जिंदगी का बहुत ही अजीज है। जिंदगी में वरी कदे भी न मिली सक। तंहिंजे बावजूद भी मोकलायूं न था। हर मुखड़ी आकुमाई, हर गुल में जख्म आहे। खामोश फज़ाओं में आवाज़ ही करो, खामोश फज़ाओं में आवाज़ ही करो। आकाश को झुंगारे या मुझो सनम आहे। तू दिल में जगह दे, पलंग बिसारे बैठे। तू दिल में जगह दे, पलंग बिसारे बैठे। हिन दिल में लियो पाए, दिस तुम जो ई गम